अस्सलाम वालेकुम। मूंखे फेसबुक ते नेट अचणु शौक़ु कोन्हे को, मूंखे मजबूर आंदो वियो आहे कोराची बत में आहे मेरापुर मोम। हिन चयो त कूड़ा माना फुर करी को मां को फोरू आहियां, मां को दहशतगर्द आहियां। ऐं मेरापुर लियाकत जेको वापारी आहे मंडीअ जो मलक, हिन मूंसां विड़ियो आहे डंडा खणी पेट्रोल पंप ते ना की उते विड़ियो आहे। असां सां इंसाफ़ खपे, IG साहब खे, DIG साहब खे, SP साहब खे। असां इंसाफ़ न कयो वियो। असां पंहिंजा बचा वठी घासलेट हारे पंहिंजे पाण खे साड़ींदासीं। इन ज़िम्मेवार गवर्नमेंट हूंदी। असां अपील था कयूं, असां को दहशतगर्द न आहियूं, असां चोर न आहियूं। असांखे न की चोर कयो वियो आहे मेरापुर में। असां दहशतगर्द न आहियूं, असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। हे क़ुर जे सदके आहे, मां कूड़ कोन थो हणां। अगरि मां कूड़ हणां मां गिरक थी वञा। मूंसां न कयो क़ुर शरीफ़। हे ॾिसे थो मां पाण मलक आहियां, मां चोर न आहियां। मूंखे चोर कोन हुया, मुस्तक़िल चयोसि मैं चोर आहियां। मां कारोबारी आहियां, मां समोसा खापाईंदो आहियां। मुंहिंजो कारोबार आहे, मुंहिंजो भाउ दुबईअ में आहे, कराची में आहिनि। असां को दहशतगर्द आहियूं, असां को चोर आहियूं। असां IG साहब खे, DIG साहब खे, SP साहब खे मुतालबो था कयूं। असां पंहिंजी जमायत खे, हर मज़हब खे मुतालबो था कयूं। असां सां इंसाफ़ न कयो वियो। असां पंहिंजे पाण खे बाइकूं ॾेई साड़े छॾंदासीं। अवाजो नालो छा आहे? असां सजाद मलक असांजो नालो आहे। तव्हां सां केरु थो वड़े? असां सां लियाकत साजिद जेके ॿ टे धुरू आहिनि, असां सां नासबी करे आहिनि। किथां जा आहिनि हे उहे? मेरापुर जा आहिनि। असांखे चोर कोठे वियो, असां चोर आहियूं। असां मोटरसाइकिल चोरी कंदा आहियूं, असां दहशतगर्द आहियूं छा? ही क़ुर ॾिसे थो, इंसाफ़ कयो वञे। SP साहब खे, DIG साहब खे, IG साहब खे, SP साहब खे। असां को चोर आहियूं, असां को दहशतगर्द आहियूं। असां न की ज़ुल्म पियो थो हले।